मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। फ़ऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। जामे मस्जिद अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अहले हदीस गोठ बागो खान जमाली में हफ्तेवार दरस हदीस ॿुधण जे सिलसिले में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं आयल महिमाननि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह सुब्हानहु व तआला जा अणगणिया एहसान ऐं उन जूं बेशुमार महिरबानियूं आहिनि जंहिं अल्लाह मूंखे अवां सभिनी खे हिकु हफ़्ते जी विथी खां पोइ वरी अॼु पंहिंजे हिन पाक घर में गॾु थियणु क़ुरान ऐं हदीस जूं नसीहतूं ॿुधण जे लाइ जमा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। गुज़िरियल दरस में तव्हां असांजे मुअज़्ज़िज़ ऐं नामवर आलिमनि खां क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में काफ़ी सारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हर कंहिंजो पंहिंजो असलूब, पंहिंजो अंदाज़ ऐं पंहिंजो फ़िक्र ऐं पंहिंजी ॼाण ऐं मालूमात आहे। हिकु नंढड़े दीन जे ख़ादिम हुअण जे नाते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तौफ़ीक़ उन जी रहमत ऐं महिरबानी सां ऐं अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हर हफ़्ते अवां भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं ॻोठ जी माइरुनि भेनरुनि जी ख़िदमत में हदीस शरीफ़ जे किताब रियाज़ुस्सालिहीन मां कंहिं न कंहिं उनवान ते थोरियूं घणियूं नसीहतूं अर्ज़ कजनि थियूं। जंहिं दौर में ज़िंदगी जा ॾींहं ऐं रातियूं गुज़री रहिया आहिनि इहो दौर को भलो दौर कोन्हे, को फितननि जो दौर आहे। रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो खैरुल कुरून करनी, भले में भलो ज़मानो मुंहिंजो आहे। उहो ज़मानो गुज़री वियो। उन खां बाद ॿिए ज़माने जी बि भलाई जो ज़िक्र कयूं। ताबईन रहमहुल्लाह जो ज़मानो उहो बि गुज़री वियो। उन खां बाद तबा ताबईन रहमहुल्लाह जे ज़माने जी पाण नेकी ऐं तारीफ़ कयूं, उहो ज़मानो बि गुज़री वियो। हीउ दौर फितननि जो दौर आहे। फितना बि केथोरा कोन्हे। जीअं मथे जा वार असीं ॻणे नथा सघूं, ईअं हिन असांजे समाज माहौल ऐं मुआशरे में दीनी नुक़्ते नज़र खां तोड़े दुनियावी जे लिहाज़ खां खोड़ सारा फितना नित नयूं गुमराहियूं जनम वठनि पियूं। आए ॾींहं ते का न का ख़बर अहिड़ी मिले थी जंहिंजे ॿुधण सां रूह रहिजी पवे थो, बदन ते ॾकणी तारी थिए थी, ज़हन वक़्ती तौर ते माठ थिए थो, चप चुरण जे लाइ तयारु न आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन दीन जे हवाले सां खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मिलनि थियूं जो ॿुधी करे इंसान जो अकुल हैरानी जे समुंड में ॿुॾी वञे थो। हिकु बेअमली जो सैलाब, बदकिरदारी जी फिज़ा ॾींहों ॾींहुं वधंदी वञे। अमल जो फुक़दान, क़ुरान हदीस खां दूरी, मस्जिदुनि खां दूरी, अल्लाह खां दूरी, अल्लाह जे दीन खां दूरी, अल्लाह वारनि खां दूरी। पोइ वरी आए ॾींहं ते अहिड़ा गुस्ताखाना मामला साम्हूं अचनि था जिन खे ॿुधी करे नंढे आङुरियूं अची वञनि थियूं। गुज़िरियल 2-3 ॾहाकनि जी ॻाल्हि आहे। सिंध सूबो जेको बाबुल इस्लाम सॾिजे थो, नंढे खंड में इस्लाम हिन सूबे जे ज़रिए पहुतो।
अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन सूबे के केतरनि नामवर आलिमनि जी ख़िदमत काविश ऐं दीन जी दावत तबलीग जे करे वॾी इज़्ज़त बख़्शी आहे। उन सूबे सिंध में सिंधी ॻाल्हाईंदड़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे शान में गुस्ताखी कनि, पैगम्बर कायनात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कनि, इब्राहीम अलैहिस्सलाम जेको अल्लाह जो ख़लील ऐं दोस्त आहे उन जे शान में बेअदबी गुस्ताखी कनि। सम्झो था त पाण कहिड़े समाज माहौल ऐं मुआशरे में जीयूं पिया। हिकु मुसलमान पीउ मुसलमान, पाण मुसलमान जे घर में ॼाओ आहे जेको पंहिंजी ज़बान सां इहे लफ़्ज़ चवे थो, दुनिया खे लिखी करे पेश करे थो त जंहिं नबी ते तव्हां कलमो भरियो आहे इन नबी धाड़ा हया, इन नबी राति जो मुसलमाननि सां गॾिजी करे माल लुटियो, अवी उनखे ग़ज़ब जो नालो ॾियो था, जिहाद जो नालो ॾियो था, जॾहिं त हक़ीक़त में इहे धाड़ा हुआ, पराए माल खे फॿाइण जो नालो तव्हां जिहाद रखियो आहे। कहिड़ी अज़ीम हस्ती ते हमला थिया आहिनि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्नी जाइलुका लिन्नासि, तव्हांखे असां सभिनी माण्हुनि जे तरफ़ इमाम क़ाइद रसूल नुमाइंदो करे मोकिलियो आहे। कुल या अय्युहन्नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ, चओ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए माण्हूओ आउं तव्हां सभिनी ॾांहुं अल्लाह जो रसूल बनाए मोकिलियो आहियां। उन अज़ीम नबी जंहिं ते नबूवत जो सिलसिलो हमेशह जे लाइ ख़तमु थी वियो। ही सिंध जा माण्हू इहे ॻाल्हियूं ॿुधनि पिया पिया, यकीन ॼाणो असीं छा चई सघूं था, छा करे सघूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त शल हुक्मराननि खे तौफ़ीक़ ॾे जो अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे कड़े खां कड़ी, सख़्त खां सख़्त सज़ा ॾियनि। इन खां अॻु सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जे शान में बेअदबी गुस्ताखी थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी कुदरतुनि जी हिकमत जे मुतलिक़ मुसलमाननि पंहिंजा दिलि खोले भड़ास कढिया, कुझु कोन थियो। उन्हनि खे आए ॾींहं ते इहा मस्ती फॿे पई। स्वीडन में क़ुरान करीम जी तौहीन थी आहे। सॼी दुनिया जा मुसलमान सरापा एहतजाज बणिया आहिनि। मुल्क जे वज़ीर आज़म सदर अवामुन्नास दिलि खोले उन्हनि जी मज़म्मत कई आहे। कॾहिं वेही करे वीचार कयो अथव स्वीडन में क़ुरान मजीद जी बेअदबी गुस्ताखी थिए थी, उन्हनि जे लाइ सख़्त क़िस्म जो रद्दअमल आहे। अवां जे ममलिकत में इन ममलिकत जी हिकिड़ी इकाई सूबो सिंध बि आहे, उन में हिकु शख़्स अल्लाह जे शान में सरेआम गुस्ताखी कई, अमर जलील नाले। उन जी जॾहिं मुखालिफ़त थी, हुकूमत वक़्तु उनखे प्रोटोकॉल ॾिनो, उनखे पूरी जेका सिक्योरिटी ॾिनी मता इनखे को नुक़सानु पहुचाए सघे। हिननि गुस्ताखनि बेअदबनि अल्लाह उन जे रसूल अलैहिस्सलाम जे शान में कड़ा, बेहुदा, कसारा, गुथा, किरिल ऐं गंदगी सां पुर थियल लफ़्ज़ ॻाल्हाया। का हुकूमत तहरक में अचे, जज, अदालतूं, वकील, अवामुन्नास, पर असीं छा था करे सघूं? असीं त सिर्फ़ ॻाल्हि करे सघूं था। क़ुरान करीम जी केतिरी पाण मुसलमान तौहीन करियूं था, क़ुरान जे अहकामनि खे कीअं लताड़ियूं था, नबी अलैहिस्सलाम जे फ़रमान संदन सुन्नत सां पाण केॾी मज़ाक़ करियूं था। सुबुह खां वठी शाम, शाम खां वठी सुबुह ताईं क़ुरान ऐं सुन्नत जे कानून सां जेका हथ चुरांद थिए थी, असीं दुनिया खे कहिड़े मुंहं सां चयो त तव्हां तौहीन कई आहे? असां खां को सवाल करे, जंहिं क़ुरान जी अज़मत जा तव्हीं ढुक भरियो था, उन क़ुरान जेको अक़ीदो सेखारियो आहे, अमल सेखारियो आहे, ममलिकत जो निज़ाम व्याज ते क़ाइमु आहे, सरकारी बैंकूं अवामुन्नास व्याज जो कारोबार कनि। ॿुधायो जंहिंजे लाइ रब जो क़ुरान फरमाए फ़इल्लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्ब मिन अल्लाह व रसूलिही, पोइ जेकॾहिं तव्हां व्याज वठण खां बाज़ नथा अचो त पोइ अल्लाह जे रसूल सां जंग करियो। ही हुकूमत, उन जा इदारा, माण्हू अल्लाह जे रसूल सां राति ॾींहुं जंग करण में मसरूफ़ आहिनि। उहे असां खां सवाल कनि, अमी असांखे चओ था त तव्हां क़ुरान जे वर्कनि जी तौहीन कई आहे।
तव्हां त उनखे मञण वारा आहियो, उन जे कहिड़े हुक्म खे तव्हां मञियो आहे उन पटांदड़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। आए ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी शरीयत जी मुखालिफ़त थिए थी, अहिड़े समाज, अहिड़े माहौल, अहिड़े मुआशिरे में जीअण का सवली ॻाल्हि कोन्हे। जंहिं वटि ईमान जी दौलत आहे, यकीन ॼाणो उन जे लाइ घुटनि वारो माहौल आहे, वॾो तकलीफ़ देह माहौल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हिन दीन सां जुड़ी पओ, मस्जिदुनि सां जुड़ी पओ, हिननि दीनी मजलिसुनि जो हिसो बणिजो। घटि में घटि उन्हनि फितरनि खां आगाही मिले, उन्हनि जी मज़म्मत क़ुरान हदीस जी रोशनी में ॿुधण जे लाइ मिले। हर माण्हू जो किरदारु आहे त इन्हनि माण्हुनि जो ताक़ुब कनि। तव्हां ॾिसो अहिड़े माण्हुनि जे वाता जेके पाण खे क़ौम परस्त सॾाइनि था, तव्हां उन्हनि खे ॾिसंदव, कॾहिं उन्हनि यहूदियुनि जी मुखालिफ़त कान कई आहे, ईसाइनि जी मुखालिफ़त कान कई आहे, हिंदुनि जी मुखालिफ़त कान कई आहे। मुखालिफ़त कई आहे त इस्लाम ऐं मुस्लमाननि जी मुखालिफ़त कई आहे। ईअं सम्झो थी माहिरनि जा एजेंटनि जिन खे उहे सभु कुझु ॾेई करे इस्लाम ऐं मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु उभारीनि था। उन्हनि खे ख़बर आहे त इन्हनि खे हिन मुल्क में कुझु थी कोन सघंदो। तंहिंजे करे मुस्लमानो, अल्लाह सां उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची वफ़ादारी जो सबूत ॾींदे क़ुरान ऐं सुन्नत मुताबिक़ असीं पंहिंजी अमली ज़िंदगी गुज़ारियूं। हक़ीक़त में ही वॾो वेर, वॾो इंतकाम आहे जो असीं क़ुरान ऐं सुन्नत खे जीअं में जाइ ॾेई उन पटांदड़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तौफ़ीक़ जी रहमत सां उन्हनि फितरनि खां बाख़बर करणु, आगाह करण जे लाइ हर हफ़्ते पंहिंजो हिन मस्जिद में जमा थियणु, गॾु थियणु अल्लाह जे नेमतुनि खां कंहिं रीत हरगिज़ न आहे। कंहिं न कंहिं उनवान ते थोरियूं घणियूं नसीहतूं अर्ज़ कजनि थियूं। अॼु इन मज़मून जे मुनासिब सां हिकु हदीस मुबारका जेका हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी में किताबुल अदब में औफ बिन मालिक बिन तुफ़ैल रहमहुल्लाह का मरवी आहे। वो बयान करे तो अन्न आयशा रज़ी अल्लाह अन्हा हुद्दिसत अन्न अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा क़ाल फ़ी बैइन औ अताइन आततहु आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वल्लाहि लतंतहियन्न आयशा औ लअहजुरन्न अलैहा क़ालत हुव क़ाल हाज़ा क़ालू नाम क़ालत हुव लिल्लाहि अलैया नज़रुन अल्लाह उकल्लिम इब्न ज़ुबैर अबदन फस्तशफ़ा इब्न ज़ुबैर इलैहा हीन तालतिल हिजरतु फ़क़ालत ला वल्लाहि ला शफ़्फ़ फ़ीह अबदा वला तहन्नसु इला नदरी फ़लम्मा ताल ज़ालिका अला इब्न ज़ुबैर कल्लमल मिस्वर बिन मखरमह व अब्दुर्रहमान बिन अस्वद बिन अब्द यगूस वक़ाल लहुमा अनशुदुकुमुल्लाह लमा अदखलतुमानी अला आयशा रज़ी अल्लाह अन्हा फ़इन्नहा ला यहिल्लु लहा अन तंज़िर कतियती फ़अक़बल बिहिल मिस्वर व अब्दुर्रहमान हत्ता इस्ताज़ना अला आयशा फ़क़ाल अस्सलामु अलैका व रहमतुल्लाहि व बरकातुहु अनदखुल क़ालत आयशा इदखलू क़ालू कुल्लुना क़ालत नाम उदखुलू कुल्लुकुम वला तालमु अन्नमा हुमा इब्न ज़ुबैर फलम्मा दखलू दखल इब्न ज़ुबैर अल हिजाब फातनक आयशा रज़ी अल्लाह अन्हा वत्तफ़िक युनाशिदुहा व यबकी वत्तफ़िक अल मिस्वर व अब्दुर्रहमान युनाशिदुहा इल्ला कल्लमतहु व कबिलत मिन्हु व यक़ूलान इन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहा अम्मा क़द अलिमत मिनल हिजरति वला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अख़ाह फ़ौक़ सलासि लयालिन फलम्मा अक्सरू अला आयशा मिन तज़किरति व तहरीज तफ़िक़त तुज़क्किरुहुमा व तबकी व तक़ूलु इन्नी नदरतु व नदरु शदीदुन फलम यज़ाला बिहा हत्ता कलमत इब्न ज़ुबैर व आतक़त फ़ी नज़रिहा ज़ालिक अर्बईन रक़बतन व कानत तज़कुरु नज़रहा बाद ज़ालिक फ़तबकी हत्ता तबुल्ल दुमूहा ख़िमारहा। औफ बिन मालिक बिन तुफ़ैल रहमहुल्लाह बयान करे तो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे साम्हूं बयान कयो वियो त अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा कंहिं सौदे या बख़्शिश जे बारे में
जेको कुछ आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के ॾींदो हो चयो त मुंहिंजी मासी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा या त अहिड़ी तरह बेहिसाब ख़र्च करण खां रुकिजी वञे न त आउं उन ते पाबंदी आयद कंदुसि। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा इहो ॿुधी करे फरमायो छा अब्दुल्ला वाक़ई ईअं चयो आहे? माण्हुनि चयो त हा। उन फरमायो त मूं ते अल्लाह जे नाले जो नज़र आहे हाणे आउं कॾहिं बि अब्दुल्लाह बिन ज़ुबैर सां न ॻाल्हाईंदुसि। जॾहिं इहो तर्क ताल्लुक़ डिघो थियो अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे तरफ़ सिफ़ारिश कराई त उन फरमायो त अल्लाह जो कसम आउं इब्न ज़ुबैर जे बारे में कॾहिं बि सिफ़ारिश न मञंदुसि ऐं न पंहिंजी नज़र खे टोड़ींदुसि ऐं उन जो गुनाह खणंदुसि। पोइ जॾहिं इब्न ज़ुबैर ते इहो मामिलो वधीक डिघो थियो त उन मिस्बर बिन मखरम ऐं अब्दुर्रहमान बिन असवद बिन अब्द यगूज़ सां ॻाल्हायो ऐं उन्हनि खे चयो त तव्हां ॿिन्ही खे अल्लाह जो कसम ॾियां थो त तव्हां मुंहिंजी मासी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हलो मूंखे वठी। उन लाइ त उनजे लाइ इहो जाइज़ न आहे त उहा मूंखां क़त तालुक़ जी नज़र ते क़ाइमु रहे। पोइ मिस्वर ऐं अब्दुर्रहमान ॿई इब्न ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा खे वठी करे आया तव्हांजो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां अंदरि घर में दाख़िल थियण जी उन्हनि मोकल घुरी। उन्हनि चयो अस्सलामु अलैक व रहमतुल्लाहि व बरकातुहू, छा असीं अंदरि अची सघूं था? आयशा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त हा अचो। उन्हनि पुछो छा असीं सभु अचूं? उन्हनि चयो त जी हा तव्हां सभु अंदरि अचो। उन्हनि खे इहो मालूम न हो त उन्हनि ॿिन्ही सां गॾु अब्दुल्लाह बिन ज़ुबैर बि मौजूदु आहे। पोइ जॾहिं हू अंदरि वियो त इब्न ज़ुबैर पर्दे जे अंदरि हलियो वियो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां चंबड़ी करे उनखे कसम ॾियणु लॻो ऐं रोअणु लॻो ऐं पर्दे जे ॿाहिरां मिस्वर ऐं अब्दुर्रहमान बि उनखे कसम ॾेई करे चवणु लॻा त उहा इब्न ज़ुबैर सां ॻाल्हाए ऐं उनजो उज़ुर क़बूल करे। उहे चवंदा रहिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन क़त ताल्लुक़ खां मना फरमाई आहे जेका तव्हांजे इल्म में आहे ऐं कंहिं बि मुस्लमान जे लाइ इहा ॻाल्हि जाइज़ न आहे त उहो 3 रातिनि खां वधीक पंहिंजे मुस्लमान भाउ खां ॻाल्हि ॿोल ऐं ताल्लुक़ खे मुनक़ते करे रखे। पोइ जॾहिं उन्हनि आयशा रज़ी अल्लाह ताला जे साम्हूं वैद नसीहत ऐं तर्क ताल्लुक़ जे गुनाह जी ॻाल्हि कसरत सां घणे नमूने सां कई त उन बि उन्हनि खे वैद नसीहत शुरू कई ऐं रोअणु लॻी ऐं फरमाइणु लॻी त मूं त नज़र ॿधियो हो ऐं नज़र जो मामिलो ॾाढो सख़्तु आहे मगर ही ॿई बराबरि इसरार कंदा रहिया तव्हांजो उन इब्न ज़ुबैर सां ॻाल्हायो ऐं उन पंहिंजे नज़र जे टोड़ण जे कफ़ारे में आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा 40 ग़ुलामनि खे आज़ादु कयो ऐं उन खां बाद जॾहिं बि उहा पंहिंजे नज़र खे यादि कंदी हुई त ख़ूब रोईंदी हुई तव्हांजो उन्हनि जा ॻोढ़ा उन्हनि जे वेढ़ण वारी गंदी खे बि आलो करे विझंदा हुआ। बयान कयल हदीस मुबारका खोड़ सारनि फ़ाइदनि ऐं नसीहतुनि ते मुश्तमिल आहे। इन हदीस मुबारका मां असांखे मालूम थियो त इंसान तबई तौर ते ॾाढो कमज़ोर आहे। कावड़ गुस्सो रंजिश नाराज़गी उनजी तबीयत में आहे, इहा शइ फितरी आहे। पर मोमिन मुसलमान हमेशह इन हालत में न रहंदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान हकीम इरशाद फरमायो वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। उहे मोमिन जिन जी सिफ़त रब क़ुरान में बयान कई आहे जेके जन्नत जा वारिस बनबा उन्हनि जी ख़ूबी ऐं ख़ासियत आहे त उहे गुस्से कावड़ रंजिश नाराज़गी खे पी वञनि था। हा वक़्ती तौर ते कावड़िया नाराज़ थिया रंजिश थी पई उहे दिलि में कोन रखियऊं बसि उहा वक़्त जी ॻाल्हि हुई ऐं उन मामले खे उन्हनि ख़तमु करे छॾियो। हिन हदीस मुबारका मां इहा ॻाल्हि मालूम थी जेकॾहिं को बि माण्हू कंहिं भाउ जे मुतलिक़ नसीहत करे त ही तुंहिंजो मुस्लमान भाउ आहे इन सां तूं अजायो नाराज़ आहीं या तुंहिंजी जेका रविश आहे या क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़ आहे उनखे खपे त उहो उन ते नज़रसानी करे। अल्लाह जी शरीयत
हुकूकुल्लाह बि ॿुधाया, हुकूकुल इबाद बि असांखे ॿुधाया आहिनि ऐं हुकुम इहो कयो ॿिन्ही जी पासदारी करियो, ॿिन्ही शयुनि जी हिफ़ाज़त करियो। निमाज़ ऐं रोज़ो यकीनन वॾा चोटी जा अमल आहिनि, पर इन्हनि शयुनि जे क़बूलियत में जेके शयूं रुकावट बणजनि थियूं न, उन्हनि जो हर वक़्तु लिहाज़ ऐं ख़्यालु रखो। नबी अलैहिस्सलाम जो फरमान आहे, ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अख़ाहु फ़ौक़ सलासिन, कंहिं बि मुस्लमान जे लाइ रवा नाहे, जाइज़ नाहे 3 रातिनि ऐं 3 ॾींहंनि खां वधीक पंहिंजे कंहिं मुस्लमान भाउ खां नाराज़ हुजे ऐं ॻाल्हाइण पंहिंजो बंदि करे। हिन हदीस मुबारका में दरस ॾिनो वियो आहे, वक़्ती तौर ते इंसान खे नाराज़गी थिए थी, रंजिश थिए थी, उनखे टोड़े शैतान विसविसा विझे थो, दिलनि में ख़्याल विझे थो, वरगलाए थो, कई क़िस्म जा मामला असांजे कंहिंजे साम्हूं अचनि था। हीअ हदीस मुबारका दरस ॾिए थी मोमिन मुस्लमान खे एतिरो नाराज़ न थियणु खपे, उनखे दरगुदर खां कमु वठणु खपे। ऐं नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक इमाम मुस्लिम पंहिंजे सही में बयानु कई आहे। पाण फरमायूं त सूमर ऐं ख़मीस जे ॾींहं ते तुफ़्तहु अबवाबुल जन्नत यौमल इस्नैन व यौमल ख़मीस, बेश्त जा दरवाज़ा ख़मीस ऐं सूमर जे ॾींहं ते खोलिया वञनि था। फ़युग़फ़रु लिकुल्लि अब्दिन ला युशरिक बिल्लाहि शैआ, पोइ हर उन बाने खे बख़्श कयो वञे थो जेको अल्लाह जी ज़ात ऐं संदसि सिफ़तुनि में मख़लूक़ मां साणस कंहिंखे शरीक नथो करे। इल्ला रजुलन कानत लहू बैन व बैन अख़ीहि शहनाउ, पर ॿ मुस्लमान भाइर कंहिं मामूली ॻाल्हि जे करे पाण में नाराज़ आहिनि, पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कोन था, कता तलकी आहे, एतिरे क़द्र जो सलाम बि कोन था वराइनि, भरिसां लॻनि था, ॿिन्हिनि जा कंध झुकियल आहिनि, ग़मी ख़ुशी में हिक ॿिए खां कटियल आहिनि, तालुकात उन्हनि जा अणवणंदड़ आहिनि। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, अहिड़े माण्हू जे लाइ शरीयत जो अमर कहिड़ो आहे? पाण फरमायूं, मगर अहिड़ा ॿ मुस्लमान जो पाण में विढ़ियल आहिनि, उन्हनि जा अंदरूनी मामला आहिनि, पोइ उहे नेकियूं चङायूं साले अमल कनि था, पोइ जॾहिं उहे अमल अल्लाह वटि पहुचनि था, तॾहिं फ़रिश्तनि खे हुकुम इहो मिले थो, अंदिरू हाज़ैन हत्ता यस्तलिहा, अंदिरू हाज़ैन हत्ता यस्तलिहा, मुंहिंजे इन बाननि जे अमलनि खे कुंडाइतो करे रखो, पासीरो करे रखो। सभु मरहला पार पिया आहिनि, अक़ीदे में कामिल आहे, नियतुनि में इख़लास आहे, अमल सुन्नत मुताबिक़ आहे, मिक़दार में पूरो आहे, पर हुकूकुल इबाद में कोताही आहे, अची करे इते रुकावट बनी आहे। सभु मरहला उबूर करे बाने जा अमल अल्लाह वटि पहुची चुका आहिनि, ढिग थियो पियो आहे, कुंड में पिया आहिनि। अल्लाह ताला हुकुम फरमाए थो, इन्हनि खे एसि ताईं क़बूल न करियो जेसि ताईं ही पाण में ठाह नथा कनि, जेसि ताईं पाण में सुलह नथा कनि। निमाज़ भलो कमु, रोज़ो भलो कमु, हज भलो कमु, सदको ख़ैर भलो कमु, अवामुन्नास जी ख़िदमत भलो कमु आहे, पर हुकूकुल इबाद में हिननि रिश्तनि खे केॾी शरीयत अहमियत ॾिनी आहे, जिन खे असां मुस्लमान टके बराबरि बि कोन सम्झियो आहे। मामूली ॻाल्हियुनि जे करे असां पंहिंजा रिश्ता तबाह ऐं बर्बाद करे छॾिया आहिनि। आहियूं मुस्लमान बाशर, निमाज़ जी पाबंदी, जमात जी पाबंदी, मस्जिद सां जुड़ियल आहियूं, खोड़ सारनि ख़ैर भलाई जे कमनि में असांजो हिसो आहे। मामूली कमु, दुनिया जा कमु, शिरक जी ॻाल्हि अलॻि आहे, बिदत जी ॻाल्हि अलॻि आहे, अल्लाह वारी ॻाल्हि ई कान्हे। अल्लाह जे करे कावड़जण, अल्लाह जे करे परचण, इहो मसइलो कोन्हे। दुनियादारी जो कोई मामिलो आहे, तबियतूं नफ़्स मामला थिया दुनिया जा, उन्हनि जे करे हिक ॿिए खां कटियल आहिनि। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, इन जा साले अमल, नेक अमल पासीरा रहनि था। चयो वञे थो क़बूल न कयो जेसि ताईं ही भाकुर न पाइनि, मुसाफ़िर न कनि, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि न। दिलनि में जेको वेर आहे, दिलनि में जेका कुल्फत आहे, नफ़रत ऐं हकारत आहिनि, जेसि ताईं इहा न कढनि तेसि ताईं तव्हां हिननि जे अमलनि खे बि क़बूल न कयो। हीअ हदीस मुबारका अनाउनि खे मारण जो दर्स ॾिए थी। असांजूं अनाऊं आहिनि जिन खे असां महबूद जो समझोतो दर्जो ॾिनो आहे, उन्हनि खे सांढणु संभालणु, अनाज जी तस्कीन जे लाइ अल्लाह नाराज़ ते परवाह कान्हे, रसूल नाराज़ ते परवाह कान्हे, कयल नेक
नेकियूं भली धणी दर अवघन न अगन उन सवास्तो कोने ज़िद तासुब ऐं असांखे नफ़रतुनि ख़बर न आहे अलाए किथे वञी पहुचायो आहे। हीअ हदीस मुबारका मूंखे अमां सभिनी खे ॿुधंदड़ सभिनी मुस्लमाननि खे इहो दरस ॾिए थी मुस्लमान हुकूकुल इबाद जे मामलनि खे नंढड़ो मामूली हक़ीर न सम्झूं। हिन जा ते तव्हां काइनात जी अज़ीम औरत सिद्दीक़ अकबर जी न्याणी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवाले सां कुझु नसीहतूं ॿुधियूं। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो वॾो मक़ाम, वॾो क़दुर, वॾी क़ीमत आहे। बेहद नबी अलैहिस्सलाम जन साणनि महबत कंदा हुआ। संदन वफ़ात खां बाद अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा जेको रिश्ते में संदन भाणे जो हो, अस्मा रज़ी अल्लाह ताला जो पुटु हो, ज़ुबैर बिन अवाम रज़ी अल्लाह ताला जो फर्ज़ंद हो, ऐं आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿई भेणूं हुयूं। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हुमा जूं न्याणियूं हुयूं। रिश्ते जे लिहाज़ खां अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा आयशा रज़ी अल्लाह ताला जो भाणे जो हो। ऐं इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही में किताबुल मनाक़िब में उर्वा बिन ज़ुबैर रहमहुल्लाह का हदीस मुबारका बयान कई आहे। कान अब्दुल्लाह बिन ज़ुबैर अहब्बल बशर इला आयशा बाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अबी बकर व कान अबर्रन नास बिहा व कानत ला तुमसिकु शयअन मिम्मा जाअहा मिन रिज़्क़िल्लाहि इल्ला तसद्दक़त। उर्वा बिन ज़ुबैर रहमहुल्लाह फरमाए तो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हा खां बाद हिन पूरी कायनात में सभिनी रिश्तनि में, सभिनी मिटनि माइटनि में, सभिनी सहाबा रज़ी अल्लाह अन्हु में सभ खां वधीक मोहब्बत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर सां हुई। वॾो उहो उन सां महबत कंदो हो ऐं उहो बि उन जो वॾो ख़्यालु रखंदो हो। संदसि पीउ ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला जी मिल्कत में जा हिन खे वॾो भाङो मिलियो। ज़ाल में मिल्कत विरहाई, पुटनि में विरहाई, भेणुनि में विरहाई। ख़ुदि अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु जी मिल्कत में वॾो हिसो संदसि उन हिसेदारी मां आयो ऐं उहो आयशा रज़ी अल्लाह ताला जो वॾो ख़्यालु कंदो हो। ऐं आयशा रज़ी अल्लाह ताला मुतअल्लिक़ उर्वा रहमहुल्लाह फरमायो जेकी कुझु अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह मां वटसि मोकिलींदो हो न मिलियो न आहे, अल्लाह जे रस्ते में ख़र्च थियो न आहे, कॾहिं बि ज़ख़ीरो करे पंहिंजे घर में कोन रखियईं। केॾियूं अज़ीम औरतूं हुयूं, केॾा अज़ीम किरदार हुया। आऊं बि पंहिंजे किरदार ते गौर करियां, अमीं बि पंहिंजे किरदार ते गौर करियो। मुंहिंजूं माइरूं, मुंहिंजूं भेनरूं जिन खे अल्लाह पंहिंजे हाल हैसियतदार नवाज़ियो आहे, उहे बि हिन हदीस मुबारका ते गौर कनि। पाड़े में को ग़रीब आहे, मिसकीन आहे, को उञो आहे, को बुखियो आहे, को बीमार आहे, को दरवाज़े ते अची करे आवाज़ ॾिए थो, पंहिंजी का घुर्ज, पंहिंजी ज़रूरत पूरी करण जे लाइ अपील करे थो। असांखे केतिरे क़दुरु अहसासु थिए थो हिकिड़ा ग़रीब मिसकीननि उन्हनि ते बयार कान्हे, पर जिन खे रब ॾिनो आहे, नवाज़ियो आहे। हिकिड़ा उहे आहिनि जेके ॿ सेर सुबुह जो आणीनि, ॿ सेर शाम जो आणीनि, उन्हनि ते मयार कान्हे, मयार उन्हनि ते आहे जिन खे रब नवाज़ियो आहे। उन जे बावजूद बि उञा बुखिया उन्हनि जे दरनि तां खाली वञनि था। बीमार अची करे सदा लॻाए थो, ॿुधी अणॿुधी करे उन खां असीं जान छॾायूं था। हिन हदीस मुबारका ते गौर करियो, औरत थी करे केतिरे क़दुरु सखावत जी मालिकाणी हुई, जेकी कुझु मिलियो सभु अल्लाह जे रस्ते में ख़र्च करणु। हीअ हदीस मुबारका मुंहिंजे माइरुनि खे, भेनरुनि खे दर्स ॾिए थी, अव्हांखे रब नवाज़ियो आहे, पंहिंजे हथ सां अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो त जीअं रब अव्हांजो ॾिनो क़बूल करे। जॾहिं अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु खे ख़बर पई ऐं जेकी कुझु उनखे मोकिलियां थो उहो सभु कुझु आयशा रज़ी अल्लाह ताला ख़र्च करे छॾे थी, तॾहिं चयाईं त हाणे पंहिंजो हथु रोकणो पवंदो या उनखे पाबंद करणो पवंदो। पंहिंजे घर में रखे, पंहिंजे कतब में आणे, सभु ग़रीबनि मिसकीननि में विरहाए छॾे थी।
आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ताईं ॻाल्हि पहुती, पाण तस्दीक कयईं छा अब्दुल्लाह बिन ज़ुबैर मुंहिंजे लाइ इहे ॻाल्हियूं चयूं आहिनि। खेसि ॿुधायो त जी बिल्कुलु अब्दुल्लाह बिन ज़ुबैर इहे तुंहिंजे लाइ ॻाल्हियूं चयूं आहिनि। तॾहिं चयाईं त अल्लाह जो कसम खणी करे इहा बास बासां थी, नज़र बधां थी, अॼु खां पोइ अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु सां मुंहिंजो ॻाल्हाइण बंदि आहे। यानी संदुसि तरफ़ां जेको बि अतियो, बख़्शिश, सूखड़ी, तोहफ़ो, माल मिल्कत मूंखे मिलंदा, इन्हनि सभिनी खां हथ रोकींदुसि ऐं उन सां ॻाल्हाइण मुंहिंजो बंदि आहे जंहिं मुंहिंजे सदके ख़ैर जे मुतलिक़ हिन क़िस्म जा लफ़्ज़ कढिया आहिनि। अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा खे इन शइ जी ख़बर पई। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, हिकिड़ो हफ़्तो गुज़रियो, वक़्तु गुज़रियो। अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जेको बार बार पंहिंजी मासी वटि वञे, नबी अलैहिस्सलाम जी रिफ़ाक़त सुहबत खे यादि करे ख़ुशी जो इज़हार करे, संदसि जे लाइ वॾो मामिलो ॾुखियो बणिजी वियो। नियापो मोकिलियऊं, सिफ़ारिश करायईं, पर आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बिल्कुलु इनकार कयो त न, अब्दुल्लाह बिन ज़ुबैर सां हाणे कोन ॻाल्हाईंदुसि। वक़्तु गुज़रियो, अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त मूं मिसवर बिन मखरम रज़ी अल्लाह ताला ऐं अब्दुर्रहमान बिन असवद रज़ी अल्लाह ताला खे मूं अर्ज़ु कयो, अमी मुंहिंजे लाइ सिफ़ारिश कयो, को तरीक़ो, को रस्तो ठाहियो त जीअं आउं आयशा रज़ी अल्लाह ताला वटि पहुची वञा। नबी अलैहिस्सलाम जे घरवारियूं असांजूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जो मोमिननि ते संदुनि जिंद जान खां बि वधीक हक़ आहे ऐं संदुनि घरवारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। हीअ असीं उन्हनि जो रूहानी औलाद आहियूं। नियतुनि में कंहिं बि क़िस्म जी का बुराई कान्हे। इहो ई सबबु आहे जो नबी अलैहिस्सलाम जे घर वारनि सां उम्मत मां को बि माण्हू शादी करे न सघंदो। छाजे लाइ? जो इहे असांजे माइरुनि जे मिसलनि। बार बार नबी अलैहिस्सलाम जा सहाबी उन्हनि जे ख़िदमत में पहुचंदा हुआ। परदो लॻल हूंदो हो, परदे जे हिन पासे बीही उन्हनि खां के ज़रूरी ॻाल्हियूं पुछंदा हुआ ऐं उहे बि उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं हुयूं। हिननि ॿिन्ही शख़्सनि अर्ज़ु कयो त असीं तव्हां सां मिलणु घुरूं था। अम्मा फरमायो त तव्हां भली अचो। जॾहिं ॿई ॼणा पहुता, उन्हनि अर्ज़ु कयो छा असीं अंदरि अचूं? आयशा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त हा तव्हां अचो। उन्हनि वरी ॿियो सवाल कयो, छा असीं सभु अंदरि अचूं? आयशा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो हा तव्हां सभु अचो। उनखे इहा ख़बर कान हुई त को अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुमा बि हिननि सां गॾु आहे। हुन जहिड़े कई ॿ माण्हू आहिनि, मिसवर रज़ी अल्लाह ऐं अब्दुर्रहमान बिन असवद रज़ी अल्लाह। जॾहिं परदे जे भरिसां आया, अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह त भाणे जो हो, परदो लंघी आयशा रज़ी अल्लाह ताला जे ख़िदमत में वञी पहुतो ऐं उनखे भाकुर पाए चंबड़ी अची रोअण में पियो। माठ न करे। आयशा रज़ी अल्लाह ताला हैरान रही त ही कहिड़ो मामलो थियो, कहिड़े क़िस्म जी ही रांदि हुई जेका मूंसां खेॾी वई आहे। बहरहाल ॿिन्ही ॼणनि आयशा रज़ी अल्लाह ताला खे चयो त तुंहिंजो भाणे जो आहे, तुंहिंजी भेण जो पुटु आहे, ग़लती भला थी आहे, दरगुदर खां कमु वठि। छा तो नबी अलैहिस्सलाम जी हदीस कान ॿुधी आहे जंहिंमें नबी अलैहिस्सलाम जो फरमायो कंहिं बि मुस्लमान जे लाइ रवा नाहे, जाइज़ कान्हे, उनखे सूंहें कोन थो जो 3 रातिनि या 3 ॾींहनि खां वधीक को काबिल हुजे ऐं उन सां न ॻाल्हाए। अव्हांखे त घणो वक़्तु गुज़री चुको आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी हदीस जी तव्हीं कीअं मुखालफ़त कंदियूं? ॾिसो मुस्लमानो, आऊं तव्हां सभु पंहिंजे पाण खे अहलुल हदीस सॾायूं था। हदीस जी अज़मत, हदीस जो शान, हदीस जो मक़ाम, हदीस जो मर्तबो छा आहे? आयशा रज़ी अल्लाह ताला जे साम्हूं जॾहिं हदीस बयान थी, उन पंहिंजो गर्दन झुकायो त तव्हांजी ॻाल्हि वाक़ई सही आहे। नबी जो फरमान ऊचो आहे। मुंहिंजी अना, मुंहिंजी नाराज़गी, मुंहिंजी रंजिश, मुंहिंजी कावड़ पंहिंजी जाइ ते आहे। आऊं इन मामले में सही कान आहियां, मुंहिंजी ग़लती आहे। नबी जे फरमान खे इज़त आहे। केतिरियूं नबी जूं नसीहतूं ॾींहं में थुलियूं था, नबी जे नसीहतुनि खे कीअं पुठनि जे पोयां उछलियूं था। छा असां मुस्लमाननि जो किरदारु आहे, कहिड़ी असांजी अमली ज़िंदगी आहे? हीअ हदीस मुबारक दरस ॾे थी मुस्लमान इन रविश खां असां मां हर हिकु खे बाज़ अचणु खपे। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, ठीकु आहे ॻाल्हायां त थी, पर ही जेको मूं कसम खयो हो, इन कसम जो छा थींदो?
अल्लाह जी शरीयत जिते कसम खणण जो अमर कयो आहे उते असांखे इहो बि अमर कयो आहे जेकॾहिं तव्हां मां को माण्हू कसम टोड़े थो कंहिं मजबूरी जी सूरत में, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान हकीम में असांखे सम्झायो त पोइ तव्हां हिकु ग़ुलाम आज़ादु करियो या 10 मिस्कीननि खे खाधो खारायो या उन्हनि जे पोशाक ऐं लिबास जो इहतमाम करियो। इन टिनी कमनि मां को हिकिड़ो कमु करियो। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं कसम टोड़ियो तॾहिं चयाईं त मूं वॾो कमु कयो आहे। हीउ नंढड़ो मामिलो कोन्हे, 40 ग़ुलाम उन आज़ाद कया। सम्झो था केतिरे क़दुरु तक़वा, केतिरी परहेज़गारी हुई। उहे 40 ग़ुलाम आज़ाद कई। पोइ आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन मामले में ॾाढो रोईंदी हुई त मूं ही छा कयो, मूंखे ईअं न करणु खपंदो हो। हदीस रावी बयान करे थो आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे उन मामलनि ते कॾहिं रुअण में पवंदी हुई, संदुसि गंदी ॻोढ़नि में भिॼी ऐं पुसी वेंदी हुई। हीअ हदीस मुबारक आहे, मूंखे दरस ॾिए थी, अमामा हर माण्हू खे दरस ॾिए थी। मुस्लमानो, ही रिश्ता ताल्लुक नाता इहे नंढियूं शयूं न सम्झो। 5 रुपयनि जो सिक्को आहे, हथ मां किरी पवे थो, मिट्टी में भरिजी वञे थो, हेठि निबड़ूं था, उहे 5 रुपया खणी साफ़ करे वरी खीसे में विझी छॾियूं था। 10 जो नोट उॾामे थो, उन जे पोयां वञूं था 5-4 विखूं भरे 10 जो नोट खणी अचूं था। कॾहिं सोचियो अथऊं ही रिश्ता जेके असां तबाह ऐं बर्बाद करे छॾिया आहिनि। शरीयत रुॻी निमाज़ जो अमर कोन कयो आहे त मस्जिद में निमाज़ बाजमात जो इतमाम करियो, ॾाढी सुन्नत मुताबिक़ रखो, रमज़ान जे महीने जा रोज़ा रखो, भला कम, नेकी जा कम, अज़ीम कम आहिनि। पर गॾोगॾु शरीयत जो अमर है इन्हनि रिश्तनि जो तक़द्दुस सुञाणो। ही शरीयत मिटी माटी जा मामला ॿुधाया आहिनि जाइज़ हदुनि जे अंदरि। शिरक में साथ न ॾियो, बिदत में साथ न ॾियो, गुनाह जे कम में साथ न ॾियो, ज़ुल्म जे कम में साथ न ॾियो, नाफ़रमानी जे कम में साथ न ॾियो। बाक़ी दुनिया जे मामलनि में मिटी माटी जो लिहाज़ ऐं ख़्यालु रखो। इहे रिश्ता नंढड़ा मामूली ऐं आम न आहिनि। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस सही बुखारी में किताब अल अदब में अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे अन रजुलन क़ाल या रसूल अल्लाह अख़बिरनी बिअमलिन युदखिलुनी अल जन्नत फ़क़ाल अल क़ौम मालहु मालहु फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबुन मालहु फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तअबुदुल्लाह ला तुशरिक बिही शैअन व तुक़ीमुस सलात व तुअतिज़ ज़कात व तसिलुर रहम ज़रहा क़ाल कअन्नहु अला राहिलते। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े सवारी ते सवार हुआ। हिकु बहराड़ी जो बद्दू माण्हू, आम माण्हू संदन उन सवारी जे मुहार खे क़ाबू करे सवाल थो करे, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंजे करण सां बेइज़्ज़त में दाख़िल थिया। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उनखे चयो तोखे छा थियो आहे, छा थी वई? नबी अलैहिस्सलाम ने फरमायो छॾे ॾियो हिनखे, हिन जी ज़रूरत आहे, हिनखे मसालो खपे थो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी, ॿुधण खां बाद फरमायूं हिनखे ईअं न चओ, हिन ॻाल्हि खे सम्झो आहे, हिन जी घुर्ज ज़रूरत आहे, तॾहिं त हिन सवाल कयो आहे। पाण नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो तो सवाल कयो आहे बेइज़्ज़त में दाख़िल थियण जो, ऐं बेइज़्ज़त में दाख़िल थियण वारा कम तोखे ॿुधायां थो। अल्लाह जी इबादत कर, उन जी ज़ात सिफ़त में साणस कंहिंखे बि शरीक न कर, निमाज़ ऐं जमात जो ख़्यालु कर, निमाज़ में सुस्ती ऐं कोताही न कर। ॿियो जेकॾहिं मालदार आहीं त ज़कात अदा कर, बेइज़्ज़त में वञणु घुरी थो न, वतसिलुर रहम, मिटी माटी के गंढ, रिश्तनि के गंढ, मतां तूं निमाज़ बि पढ़ी, शिरक बि न करी, रमज़ान जे महीने जा रोज़ा बि रखी, ज़कात बि ॾी, सभु नेकी जा कम करी, ऐं रिश्तनि जो लिहाज़ न रखी त पोइ बेइज़्ज़त जी उमेद बि न कजां। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु ॿी हदीस मुबारक आहे, हदीस शरीफ़ किताब सही बुखारी में ऐं सही मुस्लिम में जुबैर बिन मुतम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे त
वो बयान करे तो अन्नहु समिअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल ला यदखुल जन्नत कातिउन, ओ शख्स बेश्त में दाख़िल न थींदो जंहिं मिटी माटी के टोड़ियो, रिश्तनि जो ख़्याल न कयो, न्याणियुनि जो ख़्याल, रिश्तनि जो ख़्याल, मिटनि माइटनि जो ख़्याल, ग़रीब ग़ुरबे जो ख़्याल न कयो, बेपरवाह थी उन्हनि सां सख़्ती वारे माहौल सां पेश आयो। सभिनी क्यों हुजनिसि, बेश्त में दाख़िल थी कोन सघंदो। हा, हमेशह जे लाइ न, सज़ा काटे उन खां पोइ जेकॾहिं अल्लाह घुरंदो त बेश्त में दाख़िल थींदो। ॿई हदीसूं दरस ॾियनि थियूं मुस्लमानो, रुगी निमाज़ रोज़ो न आहे, हुकूकुल इबाद में जाइज़ हदुनि जे अंदरि हिन मिटी माटी खे केॾो अहम मक़ाम हासिल आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी सही मुस्लिम में अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन अहब अन युबसत लहू फी रिज़्क़िही व युनसा लहू फी असरिही फलियसिल रहबहू। बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो, जेको शख़्स इहा ॻाल्हि घुरे थो त उन जो रिज़्क़ कुशादो थिए, हमेशह उन जो हथ कुशादो थिए, खाइण में, पीअण में, चोड़ण में, मारण में हमेशह ख़ुशहाल रहे, को ॾुखियो ॾींहुं न ॾिसे, तंग हाल न ॾिसे। ऐं इहो बि घुरे थो उन जी उमिरि वॾी थिए। उमिरि जेका लिखियलु आहे न उहा वॾी कान थींदी, पर बीमारियुनि खां, ख्वारियुनि खां, बदनामियुनि खां, ज़लालतुनि खां, बुखुनि खां, कर्ज़नि खां, मुसीबतुनि खां, तंगियुनि तकलीफ़ुनि खां आजी उमिरि आहे, बहितरीन उमिरि चवे त मुंहिंजी गुज़रे। इन ॿिनि कमनि जी उमेद अथसि त रिज़्क़ वधीक हुजे ऐं ज़िंदगी मुंहिंजी ख़ुशगवार, सुहिणी, सुठी, भली गुज़रे। पोइ छा करे? निमाज़ पढ़े। नबी अलैहिस्सलाम जो फलियसिल रहबहू, पोइ उनखे खपे त मिटी माटी खे गंढे, रिश्तेदारी खे गंढे, ईअं सम्झे ते दुनिया जूं ख़ूबियूं अथसि, अलाह हुनखे नसीब कंदो। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी सही मुस्लिम में आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां मरवी आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अर्रहिम शिजनतुन व फी रवायतन अर्रहिम मुअल्लक़तुन बिल अर्श फमन वसलहा वसलतुहु वमन कतहा कततुहु। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मिटी माटी रहमान सां जुड़ियल आहे। ॿी रवायत में फरमायो त मिटी माटी रिश्तेदारी या अर्श सां चुहटल आहे। पोइ छा थो चयो वञे, जेको मूंखे ॻंढे अल्लाह तूं बि हुन सां गॾु, जेको मूंखे टोड़े ऐं अल्लाह तूं बि हुन खां टोड़े छॾ। मिटी माटी का नंढड़ी ॻाल्हि कान्हे, मामूली मामूली दुनिया जे ॻाल्हियुनि ते साईं मूंसां वॾी बेवाजिबी, वॾी मूंसां ज़्यादती, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे हाल ते रहम करे। एॾा वॾा मामला कोन्हे, इंसाननि जे विच में रंजिशूं, नाराज़गियूं, नफ़रतूं अचनि थियूं, पर उनजो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां हमेशह जे लाइ हिननि रिश्तनि खे ख़तमु करे छॾियो, मुंहुं परे करे छॾियो, ख़ुशी जी का अलामत, का निशानी न रहे। रिश्ता, नाता, ख़ुशियूं, तालुक, औलाद, न्याणियूं सभु टुटी तबाह बर्बाद थी वञनि। ही कहिड़े क़िस्म जी असीं मुस्लमानी सिखिया आहियूं? नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, ही मिटी माटी रिश्तेदारी अर्श सां चोटल आहे। चवे थी, मुंहिंजा अल्लाह जेको असांखे ॻंढे तूं बि हुन सां ॻंढ, जेको असांखे टोड़े तूं हुन खां टोड़े छॾ। जिन सां न रब टोड़े, इन्हनि जो हिन दुनिया में बचो छा आहे? अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मिटी माटी ॻंढण जो केॾो बहितरीन क़ाइदो बयान कंदे इरशाद फरमायो। सही बुखारी में अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा का हदीस मुबारक मरवी आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लैसल वासिल बिल मुकाफ़ वलाकिनिल वासिल अल्लज़ी इज़ा क़ुतिअत रहमुहु वसलहा। पाण इरशाद फरमायो, मिटी माटी जो ॻंढण इहो कोन्हे जेको तव्हां सां ॻंढे तव्हीं बि ॻंढो, जेको तव्हां खां टोड़े तव्हीं टोड़े छॾियो। न, ॻंढण इहो आहे जेको अव्हां खां टोड़े अव्हीं हुन सां ॻंढियो, इहो आहे मिटी माटी जो ॻंढण। हीउ अहसान कहिड़ो आहे? जेको तव्हांजो भतक आहे, गमी ख़ुशी में शरीक ते वञो, जेको न अचे मुर्गी न
ही इस्लाम जो दरस कोन्हे, इस्लाम दरस ॾिनो आहे। गर्दन झुकायो, सीने खे साफ़ करियो, अनाउनि खे मारियो, मिटी माटी जो लिहाज़ ग़लती हुन कई आहे न, सज़ा हिन खे मिले। पोइ हिकिड़े जी ग़लती जे करे सॼे घर खे सज़ा छो मिले? हीअ असांजो मुस्लमाननि जो हाल आहे। हिकिड़ो माण्हू का ग़लती करे थो, उन जे करे असीं पाण में उमिरियूं वरी वेझा कोन था अचूं, भाकुर पाए कोन मिलूं, मरूं जियूं पंहिंजे हिसाब सां था। कंहिंखे कंहिंजी गिणती कान्हे। घर बर्बाद थी विया, न्याणियूं टुटी वियूं, ख़ुशियूं हलियूं वियूं, औलाद बेतालुक बणिजी वियो। उन्हनि जा मुंहं ॾिसण जे लाइ सच पुछो त असीं कॾहिं कॾहिं अहिड़ा मामला जांचूं था। माइरूं जिन जे हंजनि जा ॿचिड़ा खसे, उन्हनि खे ॾेखारण जे लाइ तयारु कोन्हे। छा असां मुस्लमाननि जो किरदारु आहे? नबी अलैहिस्सलाम जी आख़िरी हदीस मुबारक पढ़ी करे ऐं पंहिंजे मज़मून खे ख़तमु करियां थो। इहा हदीस मुबारक हदीस शरीफ़ जे किताब सुनन तिरमिज़ी में, किताब सिफ़तुल क़ियामा व रक़ाइक़ में, ऐं हदीस शरीफ़ जे किताब सुनन अबी दाऊद में, किताबुल अदब में सही सनद सां अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रवायत थियल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो, मा मिन ज़म्बिन अहरा अन युअज्जिल अल्लाहु लिसाहिबिल उक़ूबत फ़िद दुनिया मा युदख़िरु लहू फ़िल आख़िरह मिनल बग़ी व क़तियत रहिम। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, को बि गुनाह अहिड़ो नाहे जंहिंजी सज़ा इंसान खे दुनिया में मिले, क़ब्र में मिले, आख़िरत में मिले। इन हवाले सां पान इरशाद फरमायूं, ज़ुल्म, सरकशी ऐं मिटी माटी टोड़ण उहो गुनाह आहे जो उन्हनि जे करण वारे खे अल्लाह मरण खां अॻु दुनिया में सज़ा ॾींदो, ऐं गॾोगॾु उन जा इहे गुनाह आख़िरत में बि तोशो ऐं ज़ख़ीरो करे रखे थो। हीअ हदीस मुबारक दर्स ॾिए थी, ॿिए कंहिं गुनाह जी सज़ा अल्लाह ॾे तॾहिं बि ॾेई सघे थो, न ॾे तॾहिं बि माफ़ करे सघे थो। वरी क़ब्र ऐं आख़िरत में ॾेई सघे थो, माफ़ करे सघे थो। पर जेको माण्हू ज़ुल्म करे थो, बग़ावत करे थो, अल्लाह जी धरती ते ऋण ॿारे ॾिए थो, मिटी माटी खे टोड़े थो, मामूली ॻाल्हियुनि जे करे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मरण खां अॻु दुनिया में उनखे सज़ा ॾेई पोइ मारींदो। दुनिया में सज़ा आई न, भला इहो गुनाह लही वञे? फरमायो त न, लथो कोन्हे, इहो गुनाह अल्लाह ज़ख़ीरो करे रखियो आहे, तोखे आख़िरत में बि इहो सज़ा ॾियारींदो। उन में मिठी माटी जो केॾो वॾो मामिलो आहे। हीअ चंद नसीहतूं हिन हदीस मुबारक जी रोशनी में अवां सां सभिनी जे लाइ इहे कयूं वयूं आहिनि। अचो, रुगी दर्स ॿुधणो न आहे, रुगी निमाज़ पढ़णी न आहे, पंहिंजे मुआशरती ज़िंदगी ते निगाह विझूं। रिश्ता टुटा पिया आहिनि, ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहियूं। न्याणियूं टुटी वियूं, रिश्ता टुटी विया, घर उजड़ी विया, बर्बादियूं अची वियूं। असीं पंहिंजे अनाउनि खे मारण लाइ तयारु कोन आहियूं, गर्दन झुकाइण लाइ तयारु कोन आहियूं। इहे हदीसूं छा थियूं दरस ॾियनि? अहलुल हदीस, क़ुरान ऐं हदीस जी सम्झ रखण वारो, तौहीद ऐं सुन्नत जी सम्झ रखण वारो, उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण वारो ऐं ॿियनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी दावत ॾियण वारो। हीअ जमात रुगी रस्म निभाइण जो नालो न आहे। अल्लाह जी धरती ते ही जमात आहे जेका नबवी नसीहतुनि जी अमानत पंहिंजे सीने में सांढे रखे थी। त हीअ हदीस मुबारक जेका सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तव्हां ॿुधी आहे, केतिरनि ई नसीहतुनि ते मुश्तमिल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह ताला हिननि मुआशरती बुराइयुनि खां, कमज़ोरियुनि खां, कोताहियुनि खां पंहिंजी पनाह में रखे। जेकॾहिं असां में इहे कमज़ोरियूं आहिनि, मरण खां अॻु तौबह ताइब थियूं, अल्लाह ॾे रुजू करियूं, अल्लाह ॾाढो आहे। थी सघे थो मतां ॿियनि गुनाहनि जी माफ़ी मिले, हिन ॾुखो ईंदड़ गुनाह जी माफ़ी न मिले, दुनिया में का कड़ी सज़ा चखियूं। अल्लाह रब्बुल आलमीन शल मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे ॿुधायल, सेखारियल, सम्झायल ॻाल्हियुनि जी सही सम्झ अता फरमाए। उन मुवाफ़िक़ असांखे पंहिंजे ईमान, अक़ीदे, अमल ऐं किरदार जे इस्लाह जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूल क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम।